ॾे हथो पर खंघाए। हिकिड़े भेरे वताये खे ख़्यालु आयो त रोज़ी रज़ाक थो ॾे ऐं ॾियण लाइ पाण खे ॿधल रखियो अथसि। पोइ छो न खणी पाण परखिजे, रुगो माण्हुनि जे चवण ते एतबार करे छो वेहिजे। इहो ख़्यालु करे ॻोठ खां ॿाहिरि निकिरी हिकिड़े झंग में हिकिड़े वॾे घाटे वण ते चढ़ी वेही रहियो। दिलि में चयईं जे रोज़ी रज़ाक ॾे थो त पाण ई ॾींदो। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो त फ़क़ीर जो हाल हीणो थियण लॻो। हाणे ॿुधतर में अची वियो त लही वञी किथां टुकुर गिरा कंहिंखां घुरी करे खाइजे या वेही ॾिसजे अञा बि वण ते इंतज़ार कजे। ओचितो ड्रंबलो माण्हुनि जो उते वण हेठां अची लथो जेके शिकार करे आया हुआ। पोइ यकदम उते ई देगड़ा कढी शिकार थियल हरण खे शीख कयाऊं ऐं कोरमूं ठाहियाऊं। रधे पचाए वांदा थिया त उन्हनि जे सरदार चयो त हू परियां झुगियूं पियूं ॾिसजनि, उन्हनि में ज़रूर के ग़रीब माण्हू रहंदा हूंदा। मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ी प्लेट में भरे खेनि ॾिजे अलाह करण, दुआ कंदा। बोरची मानी कढी कोरमा कबाब बिरयानी मथां रखी हिकिड़े माण्हूअ जे मथे ते थां रखियो। जॾहिं हू हलण वारो थियो त वताये ॾिठो त खाधो त हाणे हथनि मां थो वञे, सो मथां वण ते खंघण लॻो। माण्हू ॾिठो त हिकिड़ो ग़रीब मथे वेठो आहे। हिननि सम्झो त को काठी कंदड़ आहे, सो सॾे चयऊंसि त फ़क़ीर हेठि लही अच खाओ। वतायो हेठि लही आयो। सुञातऊंसि त हीउ त वतायो फ़क़ीर आहे। चयऊंसि फ़क़ीर हिते छा वेठो पियो करीं? चयईं त अलाह जो आज़मूदो थिए कयुमि त रोज़ी कीअं थो रसाए। ॾे थो पर खंघाए थो ॾे। जे न खंघां हा त शायदि इहो थांव हथनि खां हलियो वञे हा। ईअं चई खाइण खे लॻी वियो। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।